नाज़रीन, शाहपुर दरपुर एट आरिफ खटियाण में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। इलाइक़े में थींदड़ नुक़सान जे हवाले सां ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम फारूक शाह। जी ग़ुलाम फारूक शाह, आगाह कजो, इलाइक़े में बरसातुनि दौरान केतिरो नुक़सान थियो आहे? जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं तिलके मटियारी जे यूनियन काउंसिल शाहपुर दरपुर जे शहर शाहपुर दरपुर में, जिते पूरी सिंध जियां शाहपुर दरपुर में भी सब ॿिनि महीननि जी हलंदड़ बरसात सबबि काफ़ी इलाइक़नि में नुक़सान थियो आहे। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं जिते 150 खां मथे 200 जे लॻभॻि जेके कच्चा घर आहिनि उहे डही पट थी विया आहिनि। उन खां अलावा हज़ारे एकड़नि जो जेको फ़सुलु आहे जंहिंमें वोण, बसर, पनीरी, उहे बि मुसलसल तबाह थी चुका आहिनि। ऐं ज़मींदार हिते जेको तबिको आहे, जेका हाड़ी तबिको आहे, उन्हनि खे बि शदीद नुक़सानु थियो आहे। ऐं उन खां अलावा जॻह जॻह ते पाणी पिणु गॾु थियलु आहे, जेको अञा मुकमल तौर ताईं निकिरी न सघियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं जेके खॾूं आहिनि उहे बि पाणी सां भरियल आहिनि, जेके बि अञा उन्हनि में बि पाणी मौजूदु आहे जेको निकाल न थी सघियो आहे। उन खां अलावा केतिरा ई जेके पोरे तबिको आहे, ग़रीब तबिको आहे, जेको रोडनि ते ऐं पंहिंजी मदद पाण तहत वेठल आहे, उनजो माल इलाही जेको आहे उहो मरी चुको आहे। उहे इलाही जेको आहे ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त अञा ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या इंतिज़ामिया तरफ़ां को बि उन जी मदद न कई वई आहे ऐं न ई हैसियत ताईं उन वटि को पहुतो आहे। जी।